सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अस्सलाम वालेकुम संगत, आऊं महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि 5 दिलचस्प एप्लीकेशन जे बारे में जेके वाक़ई अजीब आहिनि। अचो त शुरूआत कयूं। सभ खां पहिरीं जेकी एप्लीकेशन आहे उन जो नालो आहे प्लांटेक्स ऐं हिन एप्लीकेशन खे असां ओपन कंदासीं। हिन जो कुझु अहिड़ो लुक आहे। हीअ तव्हांखे फसल जे बारे में ॿुधाईंदी कि फसल में कहिड़ी बीमारी आहे, कहिड़ो मर्ज़ु आहे ऐं तव्हांजे इलाइक़े में कहिड़ी मौसम आहे ऐं उन मौसम जे हिसाब सां कहिड़ी दवा खपे ऐं उन दवा जो केतिरो मिक़दार हुजे वग़ैरह वग़ैरह। हीअ एप्लीकेशन तव्हांखे मुकमल फसल जी ॼाण ॾींदी। हिन एप्लीकेशन जो कमु कहिड़ो आहे, जो तव्हां हिन एप्लीकेशन में कंहिं बि फसल खे सिलेक्ट कयो, मिसाल तौरु हिते तव्हांखे काफ़ी सारा फसलनि जा नाला मिलंदा उन्हनि जी तस्वीरुनि साण, ऐं तव्हां ॾिसो हिते मिसाल तौरु मूंखे टमाटे, बसर, मकाई या सारिन या कंहिं कपाह या खीरा कंहिं बि फसल जे बारे में ॼाणणो आहे त हिन में कहिड़ो मर्ज़ु आहे, त उहो ॿूटो सिलेक्ट कंदुसि ऐं महफ़ूज़ करे हिते क्लिक कंदुसि ऐं उनखां पोइ जीअं आउं सेहत की जांच ते क्लिक कंदुसि त हीअ मूंखां पहिरीं कैमरा जी परमिशन वठंदी ऐं उनखां पोइ जेका तस्वीर मुंहिंजे साम्हूं हूंदी उन ॿूटे जी, उनखे आउं स्कैन कंदुसि उन जी कैमरा सां ऐं उहा तस्वीर मथे अपलोड थींदी ऐं उन जे अपलोड थियण खां बाद में जेका रिज़ल्ट ईंदी उहा मुंहिंजे साम्हूं ईंदी त हिन खे कहिड़ी दवा जी ज़रूरत आहे ऐं कहिड़ी दवा केतिरे मिक़दार में हिन खे हणणु घुरिजे। अहिड़ी तरह कणिक जे बारे में आहे ऐं सारियूं हर फसल जे बारे में आहे। ऐं उनखां अलावा हिन खे जेकॾहिं तव्हां लोकेशन जी परमिशन ॾींदो त ही तव्हांजे इलाइक़े जे मौसम जे हिसाब सां ऐं तव्हांजे खिते जे हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदी त कहिड़े फसल खे कहिड़ी तारीख़ ते पोखियो वञे ऐं उनखां अलावा घणो पाणी ॾिजे वग़ैरह वग़ैरह। सभु कुझु तव्हांखे ज़रे ॼाण ॾींदी। अच्छा, उनखां पोइ जेकी ॿिए नंबर ते एप्लीकेशन आहे वाक़ई अजीब आहे। उन एप्लीकेशन जो नालो आहे एंटी माउस यानी कुआ टोड़। जी हा, कुआ टोड़। हीअ एप्लीकेशन कुआ भॼाइण जे कमु ईंदी आहे। इहो आउं कोन थो चवां त वाक़ई इहा कुआ भॼाए थी या न। 8000 माण्हुनि चयो आहे त हीअ एप्लीकेशन वाक़ई कुआ भॼाए थी। हालांकि मूं हुनजो प्रैक्टिकल तजुर्बो न कयो आहे, बल्कि हीअ एप्लीकेशन हिन जो लुक थोरो हीअ आहे सफ़ा सादो सिंपल ऐं हिन में तक़रीबन 10,000 किलो हर्ड खां वधीक तक़रीबन 20,000 किलो हर्ट्स ताईं हीअ आवाज़ जनरेट करे सघे थी। ऐं जेतिरी वॾी जॻह आहे डिपेंड करे थो उनखे ओतिरो तव्हां आवाज़ु ॾियो। जीअं तव्हां कुएं जे बटन ते क्लिक कंदो अहिड़ो आवाज़ु ईंदो, हिकिड़ो अजीबो ग़रीब आवाज़ु ईंदो जेको जेकॾहिं उनखे का नंढड़ी जॻह आहे, मिसाल तौरु नंढिड़ो कमिरो आहे त तव्हां हुनजो तमामु घटि आवाज़ु रखी सघो था जेको तव्हांखे डिस्टर्ब न करे ऐं कुअनि खे एतिरो डिस्टर्ब कंदो आहे जो कुआ भॼी वेंदा आहिनि। ओके, उनखां पोइ जेका 3 नंबर ते एप्लीकेशन आहे उहा आहे मॉस्क्यूटो साउंड जे नाले सां। हिन एप्लीकेशन जो कमु आहे जेके मकड़ियूं ऐं उनखां अलावा जेके जीत नंढड़ा बरसाति में थींदा आहिनि, नंढड़ियूं मकड़ियूं वग़ैरह थींदियूं आहिनि, उन्हनि खे भॼाइण हिन जो हीअ बि हिकु आवाज़ु जनरेट कंदी आहे जेको मकड़ियुनि खे ॿुधण में ईंदो आहे ऐं उन आवाज़ु एतिरो त मकड़ियुनि खे बेज़ार करे थो जो मकड़ियूं भॼो वञनि। ऐं हिन जो मूं प्रैक्टिकल तजुर्बो न कयो आहे। बहरहाल उनखां अलावा जेका 4 नंबर ते एप्लीकेशन आहे उहा आहे एंटी मॉस्टिक जे नाले सां हिन जो कमु आहे मच्छर भॼाइण। ऐं हिन जो मूं प्रैक्टिकल तजुर्बो कयो आहे तक़रीबन 15 खां 20 मिंटनि ताईं ऐं उन विच में को बि मच्छर वेझो न आयो। मिसाल त मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त काफ़ी मच्छर भॼी विया, सभई मच्छर भॼी विया। हीअ हिकु साउंड जनरेट कंदी आहे ऐं हिन में तक़रीबन 22 किलो हर्ट्स ताईं साउंड हूंदो आहे। जॻह ते डिपेंड करे थो तव्हां वटि कहिड़ी जॻह आहे ऐं उते तव्हां उनखे ओतिरो साउंड वधाए सघो था, हुनजो घटाए सघो था। अच्छा, उनखां अलावा हाणे जेका 5 नंबर ते एप्लीकेशन आहे उहा आहे रियल पियानो एप्लीकेशनूं तव्हां काफ़ी सारी यूज़ कयूं हूंदियूं, पर हीअ थोरी डिफरेंट आहे, उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहे। हिन जो लुक कुझु हिन तरह आहे
स्क्रीन रोटेट थींदी, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा हिन अंदरि तव्हांखे ऑलरेडी 5 साउंड मिलंदा, 4 साउंड मिलंदा, सही आहे। हिकु आहे पियानो, ॿियो आहे फ्लूट, ऐं टियों आहे आर्गन, ऐं चौथो आहे गिटार, ठीकु आहे। उन खां अलावा हिन जो तव्हां साउंड ऐं स्पीड वधाए घटाए सघो था, ऐं तव्हांखे कहिड़ी टाइप जो म्यूज़िक खपे, मिसाल तौरु जेको लिखियो पिया हैप्पी बर्थडे, हिनखे तव्हां अ लॉन्ग टाइम या को बि जेकॾहिं हैप्पी आहे, ॾुख में आहे, गम में आहे, उन हिसाब सां तव्हां हुनखे सिलेक्ट करे सघो था, हेठि हुनखे स्वाइप कयो। उन खां अलावा हिन खे जी साइज़ तव्हां वधाए घटाए सघो था। उन खां अलावा हिन में जेकॾहिं तव्हां रिकॉर्डिंग करणु चाहियो त हीअ बटण आहे, रिकॉर्ड करे सघो था, ऐं हुनखे ॿीहर ॿुधी सघो था, ऐं हुनखे पंहिंजी गैलरी में सेव करे सघो था। हिनखे असां थोरो हलाईंदासीं त हिन जो अहिड़ो साउंड निकिरंदो, ऐं जेकॾहिं फ्लूट ते क्लिक करे तव्हां हुनखे हलायो था त अहिड़ो साउंड निकिरंदो। ऐं हिनखे वधीक ऐं ज़ूम करे थो वठां, ठीकु आहे। ऐं कुझु हिन तरह जी एप्लीकेशन आहे इहा, हिनखे तव्हां जेकॾहिं फुल स्क्रीन ते हलाइणु चाहियो था त फुल स्क्रीन ते यूज़ करे सघो था। ओके, हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हांखे अजीब और ग़रीब एप्लीकेशनूं पसंदि आई हूंदियूं। वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो, मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो, ऐं काफ़ी कम वारी वीडियोज़ मिली वेंदियूं। ऐं हा, उन्हनि दोस्तनि जे लाइ जिन चयो पिया त मोबाइल में ब्लॉगर कीअं ठहंदो, उन्हनि लाइ हीअ एप्लीकेशन आहे ब्लॉगर, ऐं हीअ तव्हांखे प्ले स्टोर ते मिली वेंदी। प्ले स्टोर ते सर्च कयो ब्लॉगर, ऐं तव्हांखे गूगल जी आहे, गूगल जी ऑफिशियल, ख़ासि तौर ते गूगल जी पंहिंजी एप्लीकेशन आहे। तव्हां आसानी सां प्ले स्टोर ते सर्च करे इंस्टॉल करे सघो था। दोस्तों, मां मिलंदुसि तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।